हिंदी सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव GFX चैनल ते भलीकार। उमेद त तव्हां सभु खैरियत सां हूंदा। ऐं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार अॼु हाज़िर थियो आहियां लेक्चर नंबर 4 सां गॾु, जंहिंमें असीं पढ़ंदासीं अहम जेके मुल्क आहिनि उन्हनि जा कैपिटल सिटी ऐं उन्हनि जूं करंसीज़। त हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। ऐं उनखां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं को हिन चैनल ते नओं आहे त बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं पंहिंजो कमेंट ॾे। ऐं जेकॾहिं सिंधी वारो पोर्शन जेको दोस्त तयारी करे थो त उनखे घुरिजे त प्लेलिस्ट में वञी करे सिंधी जा जेके मुख़्तलिफ़ वीडियोज़ आहिनि उन्हनि खे ॾिसे, ताकी हुनजी सिंधी ही जेका पोर्शन आहे उहो क्लियर थी वञे। ऐं उनखां अलावा ग्रामर जो जेके बेसिक इंग्लिश ग्रामर आहे उन जूं कुझु वीडियोज़ आहिनि उहो ॾिसी उहो ग्रामर जो आइडियो हासिलु करे सघे थो। त अॼु असीं हलंदासीं कैपिटल सिटी ऐं करंसीज़ ते। त पहिरियों नंबर सुवाल आहे, व्हाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ फ्रांस। त फ्रांस जी गादी जो हंधि कहिड़ो आहे? बर्लिन, मैड्रिड, रोम या पेरिस। त इन्हनि 4 ऑप्शन मां कहिड़ो सही ऑप्शन आहे? त फ्रांस जी जेको गादी जो हंधि आहे उनजो सही जवाबु थींदो त पेरिस। द कैपिटल सिटी ऑफ फ्रांस इज़ पेरिस। इहो इंतहाई अहम सुवाल थी सघे थो, टेस्ट में अची सघे थो। सवाल नंबर 2 आहे, व्हाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया जी गादी जो हंधि कहिड़ो आहे? सिडनी, मेलबर्न, पर्थ, कैनबेरिया। त क्वेश्चन नंबर 2 जो सही जवाबु आहे द कैपिटल सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया इज़ कैनबेरिया। काफ़ी दोस्त मेलबर्न या सिडनी सम्झंदा आहिनि, पर हींअर जेको रिसेंटली जेको करंट अफेयर मुताबिक़ आहे त उहो कैनबेरिया जेको आहे ऑस्ट्रेलिया जी गादी जो हंधि आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हाट इज़ द करंसी ऑफ जापान। जापान जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? वॉन, येन, बहट, पेसो। त क्वेश्चन नंबर 3 जो जेको राइट आंसर आहे उहो आहे येन। जापान जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? येन आहे। क्वेश्चन नंबर 4 तरफ़ हलूं था, व्हाट इज़ द करंसी ऑफ इंडिया। इंडिया जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? डॉलर, टका, रुपई या दीनार। त इन जो सही जवाबु थींदो रुपई। द करंसी ऑफ इंडिया इज़ रुपई। क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हाट इज़ द करंसी ऑफ द यूनाइटेड किंगडम या यूके। यूके जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? यूरो, पाउंड, फ्रंक, कोना। त क्वेश्चन नंबर 5 जो जेको राइट आंसर आहे उहो आहे पाउंड। यूके यूनाइटेड किंगडम जी जेका करंसी आहे उहा आहे पाउंड। क्वेश्चन नंबर 6 आहे, व्हाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ चाइना। चीन जी गादी जो हंधि कहिड़ो आहे? शंघाई, कोंगजो, शेनज़ीन या बीजिंग। त इन जो सही जवाबु थींदो क्वेश्चन नंबर 6 जो बीजिंग। द कैपिटल सिटी ऑफ चाइना इज़ बीजिंग। क्वेश्चन नंबर 7 तरफ़ हलूं था। त व्हाट इज़ द करंसी ऑफ चाइना। चाइना जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? येन, वॉन, यान या बहट। त इन जो सही जवाबु थींदो यॉन, पर YUAN वारो जेको यॉन आहे उहो। क्वेश्चन नंबर 8 आहे, व्हाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जी गादी जो हंधि कहिड़ो आहे? कंधार, हेरात, मज़र शरीफ़ या काबिल। त क्वेश्चन नंबर 8 जो जेको सही जवाबु आहे उहो आहे काबिल। द कैपिटल सिटी ऑफ अफ़गानिस्तान इज़ काबिल। क्वेश्चन नंबर 9, व्हाट इज़ द करंसी ऑफ अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? रुपई, रियाल, अफ़गानी या टका। त इन जो सही जवाबु थींदो सी ऑप्शन, अफ़गानी। जेका अफ़गानिस्तान जी जेका करंसी आहे उहा कहिड़ी आहे? अफ़गानी आहे। क्वेश्चन नंबर 10 ऐं आख़िरी सवाल, व्हाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ रशिया। रशिया जी जेको गादी जो हंधि आहे उहो कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु थींदो मॉस्को। रशिया जी जेका गादी जो हंधि आहे उहो कहिड़ो आहे? मॉस्को आहे। त हीअ हुआ अॼु इंतहाई अहम 10 सवाल, जंहिंमें करंसी ऐं गादी जा हंधि पढ़ियासीं। इनशाला ईंदड़ वीडियो में बि पाण करंसी ऐं गादी जा हंधि जेके इंतहाई अहम आहिनि उन्हनि खे पाण कवर कंदासीं। त अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो ऐं पंहिंजी तयारी जारी रखो। इनशाला वरी नए लेक्चर सां गॾु हाज़िर थींदसि। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।